नवा सिंध के जे पियो जी मिल्कियत नवा सिंध के जे पियो जी मिल्कियत नवा अनपढ़िया उस्ताद तो भर्ती कया दर्स गाहन में बुझी का पीरवा गुरु छो गबर खां बपू छो न गोगे पिनण खां छिनण में मज़ो थो अचे बनिन लाइ वतन जे हदन लाइ मञूं था विढ़ण में मज़ो थो अचे मञूं था विढ़ण में मज़ो थो अचे साथियो पाण सभु उन लतीफ़ जे सिट ते अमल कंदड़ आहियूं जीअं जीअं तपे ॾींहुं तीअं तीअं ताण जी पंध जीअं जीअं रियासत कपश में हिकिड़े पासे सिंध यूनाइटेड पार्टी जी क़यादत हिकिड़े पासे ज़ैन शाह हिकिड़े पासे जलाल महमूद शाह हिकिड़े पासे समूरी इंडक्शन कमेटी जी क़यादत समूरी जमायतूं आहिनि पंहिंजे नंगनि ऐं पंहिंजे दंगनि जा मुआफ़िर ॿिए पासे पीपल्स पार्टी बीठी आहे ॿिए पासे तव्हांजे वोटनि जी नुमाइंदा बीठा आहिनि जेके ज़मीननि खे ईवाल वेठा कनि जेके जबल वेठा विकिणनि जेके समुंड वेठा विकिणनि जेके पाणी वेठा विकिणनि जेके दरिया वेठा विकिणनि जेके तेल वेठा विकिणनि जेके गैस वेठा विकिणनि जेके ज़मीन वेठा विकिणनि जेके पंहिंजी माल वेठा इहा तारीख़ जेके चवनि था ॿाहिरियां टाउन जे आड़ में 3 केस दाख़िल करे बिजी वेंदासीं असीं घरनि में वेही रहंदासीं असां शायदि ज़ैन शाह जे रूप में तव्हांजे जेलनि में वञी गुज़ारूं था असीं तव्हांजे ॿारनि जा लफ़ा ॾिजो असीं तव्हांजे केसुनि जो काउंटर ॾिजो असीं चओ घर वेही रहंदो चओ बिजी वेंदो चओ ख़ामोश थी वेंदो ईअं सिंध पंहिंजी माउ आहे हीअ सिंध पंहिंजो तारीख़ी वतन हिन पाण खे निपायो आहे हिन पाण खे पालियो आहे हीअ सिंध दरिया जंहिंजो पाणी पंहिंजे रगुनि में रत वांगुरु दौड़े थो हुन सिंध दरिया जी पंहिंजी ज़िम्मेवारी आहे हीअ जेको जबल जिते सिंध जे वधारे फर्ज़ंदनि पंहिंजा सर ॾिना आहिनि हिफ़ाज़त कई आहे उन जबल जी हिफ़ाज़त पंहिंजी ज़िम्मेवारी आहे सिंध उन हिफ़ाज़त पंहिंजी ज़िम्मेवारी आहे ज़िम्मेवारी असीं अदा कयूं था कहिड़ी बदकिस्मती आहे सिंध जो वोट सिंध जे ख़िलाफ़ इस्तेमालु थो थिए सिंध जो वोट पीए भुट्टे जे नाले ते शहीदनि जे नाले ते किन जे नाले ते बेनज़ीर कार जे नाले ते नतीजे में हू वॾी सरकार वटि झोली ते लॻी आहिनि असांजी कुर्सी बचायो भले मुल्क राज खे ॿाहिरां तां ॾेई छॾो असांजी कुर्सी बचायो भले हज़ारनि जी तइदाद में अफ़गानिस्तान में दाख़िल करे छॾो असांजी कुर्सी बचायो गालाबाद जेल ठाहे छॾो असांजी कुर्सी बचायो भले फल नाल ठाहे छॾो अरे बाबा ज़मीन ई कोन रहंदी त मुख़्तियारकारी किथे रहंदी माण्हू किथे रहंदो तव्हांजे पेरनि में ज़मीन निकिरे पई हिकिड़े पासे संग खाईंदो अचे ॿिए पासे अफ़गानी खाईंदा ॿिए पासे धारिया खाईंदा हुनजे करे सवाल तव्हांजे नौकरीअ तव्हांजे नलके तव्हांजे रोड तव्हांजे रस्ते जो न आहे सवाल तव्हांजे वतन जो आहे सवाल तव्हांजे तारीख़ी वतन जो आहे हुनजी बका जी जंग सिंध यूनाइटेड पार्टी विड़े पई ज़ैन शाह विड़े छो असां विड़ूं पिया छो असां सिंधियुनि में कोन्ह सुभाणे ज़रूरी न असीं चऊं था त सिंध यूनाइटेड पार्टी क़ौमी माहौल ते हीअं विड़े पई जीअं ॿियूं जमायतूं विड़नि पियूं सिंध यूनाइटेड पार्टी जमहूरी माहौल ते क़ौमी माहौल इहो आहे असांजी अॻुवानी में जलाल महमूद शाह जी अॻुवानी में कराची में लखे माण्हू गुज़रियासीं इहा सिंध जी क़ौमी मज़ामत क़ौमी जदोजहद आहे जेका जलाल महमूद शाह करे पियो ऐं ॿी जेका सिंध जी जमहूरी मज़ामत थींदी सिंध जी जमहूरी जंग थींदी उहा असीं तव्हांजे साथ वेंदासीं हिननि वॾेरनि खे इहो हूंदो आहे अमरे ॾींदा नारा हलिया वेंदा असांजे वोट खे लहण न घुरो असांजे इक़्तिदार खे लहण न घुरो असीं हाणे ग़रीब असीं मथे उगाड़े असीं हिननि पेरनि उगाड़नि जा वोट तव्हां खां खींदासीं उहो वोट सिंध जे क़ौमी मफ़ाद लाइ इस्तेमालु थींदो सिंध जे क़ौमी जंग लाइ इस्तेमालु थींदो क़ौमी बका लाइ इस्तेमालु थींदो ये समझनि था माण्हुनि खे गुम करे माण्हुनि खे खंभे माण्हुनि खे तशदुद करे केॾी महिल ज़ाती घुमा केॾी महिल
केॾीमहिल सोहेल भट्टी घुमा केॾीमहिल 7 जी तइदाद में क़ौमी कारकुन घुमनि ही सम्झनि था त क़ौमी कारकुननि खे घुम करे असीं माण्हुनि खे हिन क़ौमी जदोजहद खां ऐं जमहूरी जदोजहद खां अलॻि करे छॾींदासीं असीं अॼु ही गोलाची वासी अॼु सॼे ज़िले बदिन जा SUP जा कारकुन ऐं गोलाची जे हर ॻोठ जा कारकुन असां सां गॾु बीठा आहिनि असीं इहो वाइदो था करियूं त सिंध जी बचा जी जेका जदोजहद आहे बहिरा टाउन जे आड़ में जेका सिंध जे ज़मीन जी वालार थी आहे उन जे ख़िलाफ़ जेका जदोजहद हले पई जंहिंजे ॾोह में ज़ैन शाह जेल में आहे जंहिंजे ॾोह में 200 माण्हुनि ते 30 FIR आहिनि असीं उन्हनि जे ख़ात्मे ताईं पंहिंजी जदोजहद जारी रखंदासीं।